Auzubillahiminash-shaytanir-rajim. Bismillahir-rahmanir-rahim. This is Zarar Khan from Naim Virtual Academy. Today we are going to discuss one of the most important organization, that is G7. तो असांजो कोई टॉपिक है वो G7 है. G7 के बारे में कुछ क्वेश्चन पूछा गया है. So G7 ऑर्गेनाइजेशन पहिरियां G8 ऑर्गेनाइजेशन हुई. पोइ जेको सो मेजर इहो क्वेश्चन पुछा कयो त G8 G7 कॾहिं थी, जॾहिं छो थी, छा रीज़न है, असां कुझु पढ़ी वठंदासीं. ठीकु आहे. The G7 stood for a group of 7 countries. Initially, at the time of formation, there were 6 countries. तो पहले इनिशियल नालो G6 हुयो. ठीकु आहे. त G7 जेका पोइ फाउंड थी 1975 में. G7 जेको हुनखे छा फाउंड करी थी 1975 में. हुन पोइ कैनेडा जॉइन कयो G6 के 1976 में एंड ग्रुप बिकेम G7. G6 हुयो 1976 में कैनेडा जॉइन कयो त G7 थी वियो. फॉर्म किथे थी G7 जो हेडक्वार्टर या फॉर्म किथे थी आहे, उहो तव्हांजी वाशिंगटन DC में थी आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. मेंबर कंट्रीज़ जे बारे में पुछा कयो वेंदो आहे, उनजी कुझु इन्फॉर्मेशन हूंदी आहे एडिशनल. सपोज़ कयो जीअं फ्रांस आहे, जर्मनी आहे, इटली आहे, जापान आहे. उनजी लीडरशिप बारे में पुछा कयो वेंदो आहे या उनजी करेंसी जे बारे में पुछा कयो वेंदो आहे. हाणे असांजो फ्रांस आहे, फ्रांस जो जेको प्रेसिडेंट आहे इमैनुअल मैक्रोन आहे. उनजी कैपिटल पेरिस आहे, करेंसी हुनजी जेको यूरो आहे. उन खां पोइ असांजो जर्मनी आहे. जर्मनी जो जेको यादि कयो, जेको तव्हांजो जेको लीडर यादि करिणो आहे, ॿियो हुनजो प्रेसिडेंट यादि करिणो आहे. त प्रेसिडेंट जेको आहे जर्मनी उहे फ्रैंक वाल्टर स्टेनमर यादि कजो. ठीकु आहे. उनखां पोइ जर्मनी जो जेको प्राइम मिनिस्टर जीअं तव्हांजो जेको एंजेला मार्केल हुई, त एंजेला मार्केल खां पोइ तव्हांजो आहे ओलाफ स्कूल्स OLAF त चवंदो चांसलर जेको जर्मनी जो हाणे आहे उहो आहे ओलाफ स्कूल्स SCHOLS. त यादि कजो, इहो तव्हांखे यादि कजो त जेको जर्मनी जो चांसलर कहिड़ा एंजेला मार्केल तव्हांजी जेको हाणे उहा चांसलर ऑफ जर्मनी न रही आहे. उन खां पोइ तव्हांजी इटली आहे. इटली जे प्राइम मिनिस्टर बारे में पुछा कयो त मैरियो ड्रागी आहे. मैरियो ड्रागी प्राइम मिनिस्टर आहे ऐं जेको इटली जो. उनजो कैपिटल रोम आहे इटली जो. उनजो करेंसी जेको यूरो आहे. उन खां पोइ तव्हांजो PM ऑफ जापान शिंजो अबे पहिरियां हूंदो हुयो. उन खां बाद में तव्हांजो चेंज थी करे थियो आहे फोमियो किशिडा. ठीकु आहे. त फोमियो किशिडा जेको तव्हांजो उहो छा आहे हाणे प्राइम मिनिस्टर आहे तव्हांजो जापान जो. शिंजो अबे तव्हांजो उहो न रहियो आहे, हाणे फोमियो किशिडा रहियो आहे. हाणे कैपिटल आहे जेको आहे टोक्यो ऐं करेंसी आहे येन. ठीकु आहे डियर. हे करेंसी येन आहे ऐं ॿियो जेको युआन उहो करेंसी आहे चाइना जो. यादि कजो, इनखे पाण में मिक्सअप न कजो. उन खां पोइ जेको आहे असां वटि आहे UK आहे. UK बि G7 जो जेको मेंबर आहे. त UK जी करेंसी UK पाउंड आहे ऐं कैपिटल लंडन आहे. ॿियो असांजो PM बोरिस जॉनसन. ठीकु आहे डियर. त UK जो प्राइम मिनिस्टर केरु आहे, बोरिस जॉनसन आहे. उन खां पोइ USA आहे. USA जो US डॉलर आहे. उनजो जेको कैपिटल आहे वाशिंगटन DC ऐं उनजो जेको प्रेसिडेंट आहे वाइस प्रेसिडेंट आहे असांजो जोई बिडेन. त असांखे जनरल क्वेश्चन पुछा कई वेंदी आहे त जेको प्रेसिडेंट अमेरिका जो कहिड़े नंबर कौन नंबर आहे, मतिलबु मुंहिंजो नंबर जे बारे में त 46 नंबर जेको असांजो प्रेसिडेंट आहे यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ऐं वाइस प्रेसिडेंट असांजो कमला हारिस. त टाइपो मिस्टेक्स हुयूं त इन करे माण्हू रेक्टिफाई कनि. कमला हारिस जेका वाइस प्रेसिडेंट ऑफ USA आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. उन खां पोइ जेको असांखां कैनेडा जे बारे में पुछा कई वेंदी आहे. त कैनेडा जेको आहे हुनजे या त कैपिटल जे बारे में पुछा कई वेंदी आहे या असांजे प्राइम मिनिस्टर जे बारे में जनरल पुछा कई वई आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट. त जेको आहे असांजो कैनेडा जो जेको आहे करेंसी आहे कैनेडियन डॉलर. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. कैनेडियन डॉलर ऐं हुनजो जेको कैपिटल आहे ओटावा ऐं प्राइम मिनिस्टर जस्टिन ट्रूडो. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. ॿियो आहे रशिया. रशिया बि G7 जो पार्ट हुयो पहिरियां. पोइ त पहिरियां G8 हुयो, पोइ G7 थी वियो. त रशिया जो जेको करेंसी आहे रबल, हुनजी कैपिटल आहे मॉस्को ऐं प्रेसिडेंट आहे तव्हांजो व्लादिमीर पुतिन. ठीकु आहे डियर स्टूडेंट्स. उन खां पोइ तव्हांजो आहे रशिया बिकेम पार्ट ऑफ G7 कंट्री इन 1998 एंड G7 बिकेम G8. ठीकु आहे डियर स्टूडेंट. सॉरी. त रशिया जेको आहे G7 जो पार्ट 1998 में थियो आहे. ठीकु आहे डियर स्टूडेंट. त हीअ शइ नोट कजो 1998 में ऐं G7 जेको G8 थी वई. छा थियो मीन वाइल असांखे जनरल क्वेश्चन पुछा कई वेंदी आहे त जेको G8 वरी G7 कॾहिं थी आहे, त छा रीज़न आहे हुनजो. त इन मार्च 2014 में रशिया जेको आहे G8 खे लीव कयो या रशिया खे एक्सपेल कयो वियो. छो कयो वियो त उन एनेक्सेशन कई क्राइमिया पेनिनसुला आहे. उहो पुछा कई वेंदी त क्राइमिया पेनिनसुला इज़ डिस्प्यूटेड बिटवीन यूक्रेन प्लस रशिया.
त क्राइमिया जेको पेनिसुला आहे उहो तव्हांजो यूक्रेन ऐं रशिया जे विच में जेको आहे सो डिस्प्यूटेड आहे 2014 में पुछा कई वेंदी आहे त क्राइमिया एनेक्सेशन कॾहिं थी आहे त असांजी 2014 में एनेक्सेशन क्राइमिया जी थी या एनेक्सेशन थी वई त जीअं अमेरिकन कंट्रीज़ या जेके वेस्टर्न कंट्रीज़ हुया उन्हनि कंसिडर कयो त असां रशिया खे एक्सपेल कयूं त हुनखे G8 मां कढी करे पोइ छा थियो वञे G7 त तव्हां पुछा करे सघो था त रशिया खे G8 मां कॾहिं एक्सपेल कयो वियो त उहो तव्हांजो 2014 आहे Recent summit of G7 countries took place in Cornwall, Carbis Bay in UK. त 11 जून 2021 में जेका रिसेंट समिट थी आहे G7 जी उहा तव्हांजी UK में थी आहे ठीकु आहे डियर स्टूडेंट्स ॿियो आहे तव्हांजो जेको आहे सो 46 समिट ऑफ G7 विल टुक प्लेस इन जर्मनी 2022 ठीकु आहे त 2022 जी तव्हां जेका G7 समिट थींदी उहा किथे थींदी उहा तव्हांजी जर्मनी में थींदी ठीकु आहे डियर स्टूडेंट हीअ कुझु इन्फॉर्मेशन आहे G7 जे बारे में तव्हांजो आई होपफुली को बि क्वेश्चन हिन मां ईंदो तव्हांजो मिस आउट न थींदो ठीकु आहे डियर स्टूडेंट थैंक यू अल्लाह हाफ़िज़